जेका असां शेयर कयूं पिया करमपुर मां जावेद उस्मान बिजलाणी जी रिपोर्ट मूजिबि करमपुर भरिसां जमाल शबीराबाद थाणे जी हद मंडाणी चौक वटि ज़िले कश्मीर कंदरपुर जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस नफ़री पारां हिसे जो करमपुर जी अॻुवाणी में घुरबल दुआरनि ख़िलाफ़ पुलिस कार्रवाई दौरान पुलिस ऐं दुआरनि में जदीद हथियारनि सां फायरिंग जी ॾे वठि। दुआरनि जी फायरिंग में पुलिस एहलकार मखतूम निसार अली ज़ख़्मी एहलकार खे कंदरकोट सिविल अस्पताल में तिबी इमदाद लाइ पहुचायो वियो। होॾां पुलिस खे कार्रवाई में का बि कामयाबी न मिली सघी। पुलिस एहलकार खे ज़ख़्मी कराए पुलिस हथे खाली वापसि मोटी आई। जी नाज़रीन, करमपुर मां आम ख़बर आहे जेका असां शेयर कयूं पिया। पुलिस ऐं दुआरनि में फायरिंग जी ॾे वठि दौरान हिकु पुलिस एहलकार ज़ख़्मी थी पियो आहे। अलॻि करण लाइ ॾिसंदा रहो जदीद रेडियो।